अज मानू पुछदा है गुरु अर्जन देव महाराज जी शहादत भला असां लाए त नथी हुई, असां लाए नथी हुई, तो धर्म ते त न हुई जो असां गुरु अर्जन देव महाराज असांजे लाइ शहीदी ॾेई विया। पंहिंजे ज़मीर को पुछी ॾिसो, पंहिंजे अंदर को पुछी ॾिसो। के तो माण्हू एतिरी हद ताईं चवंदा नी पोइ जे ताक़त हुई गुरु अर्जन देव महाराज वटि पोइ कोई करामात छो न ॾेखारियो, करामात छो न ॾेखारियो, तवे खे थधो छो न करे छॾियऊं, पाण खे बचाए छो न वरितऊं, चवंदा न। पर साध संगत जी जंहिं अहिड़ी आहड़ जी गर्मी में, हेॾी कहर जी गर्मी में, काथे किचन में वेंदे कंहिं माता जो हथ अगरि तए ते लॻी वञे तो ज़ोर सां सी निकिरी वञे थी, अहिड़ी गर्मी में, अहिड़ी तपश में, जून जो महीनो, तते तवे ते शरीर जी चमड़ी चिंबड़ी पई आहे। दुनिया चए थी गुरु अर्जन देव महाराज करामात छो न ॾेखारी, तते तवे ते वही शरीर चिंबड़ियो पियो आहे, तवे सां लालो लाल भट्ठी ॿरे थी, पोइ बि गुरु अर्जन देव महाराज मुस्कुराइनि था, भई इन खां वॾी करामात कहिड़ी आहे करामात अहिड़ी कोई करे ॾेखारे, कोई जेके सवाल करनि था वही ॾेखारिनि ततनि तवनि ते। कंहिंजे लाइ थी आहे शहादत? जे सतगुरु बर्दाश्त न करे ना त इहा बर्दाश्त सिखण में न अचे। जे गुरु अर्जन देव महाराज शहादत जी नींव न रखे ना त एडी वॾी उसारी न थे आ जाते पंहिंजा लाल ॾेई गुरु गोबिंद सिंह महाराज असांखे पंहिंजा गुरुद्वारा बचाए करे ॾेई विया, पंहिंजो धर्म बचाए ॾेई विया। इहा नींव गुरु अर्जन देव महाराज रखी हुई। जे माता भानी वर वरतो हुयो न गुरु अमरदास महाराज को गुरु पिता, सॼी रात माता भानी, इतिहास संगत जा ॿुधल, खट जो पाव भञी पियो, माता भानी पंहिंजो कुल्हो ॾेई करे सॼी रात उन खट के बीठी रही, मता मुंहिंजे गुरु पिता जी अख खुली वञे, जाग थी वञे, कुल्हे मां खून निकिरणु शुरू थी वियो, जाग थी। अमृत वेले गुरु अमरदास महाराज खे चवंदा, बेटा भानी इहो छा थी करे, हथ टिमे थी, कुल्हे मां छॾ खट के झले छो बीठी आं? हथ जोड़े करे चए थी, बादशाह रात ध्यान हुयो, पाव भञी पियो, खट किरी पिया, तव्हांखे जाग थी वञे आ, तॾहिं कुल्हो ॾेई सेवा कमाया पई। सतगुरु मथे ते हथ रखी चवनि था, भानी अॼु एॾी सेवा कमाई थी, मन चए थो कुझु घुर। माता भानी हथ जोड़े चए थी, बादशाह तव्हांजी धीउ थियण जो लक़ब मिली वियो, इन खां वधीक छा घुरां? बादशाह एॾी कृपा तव्हां करे छॾी, सभु कुझु तव्हां ॾेई छॾियो आहे, इन खां वधीक तव्हां को छा घुरां? मां वटि कुझु बि न आहे घुरण लाइ। सतगुरु वरी चवनि था, भानी अॼु असांजो मन चए थो तूं कुझु घुर। पर साध संगत जी यादि रखियो, जेॾी महिल कोई सिख सेवा कमाईंदो आहे न, पोइ उनखे अची करे घुरण जी ज़रूरत न पवंदी आहे, अरदास करण जी ज़रूरत न पवंदी आहे, दाता मूंखे ॾे। सेवा कंदो रहे, सिमरन कंदो रहे, हिकु ॾींहुं गुरु जी नज़र अहिड़ी पवंदी आहे, गुरु पाण अची करे जेॾी महिल सिख को पुछंदो न, बेटा अॼु मां राज़ी थियो आहियां, घुर छा घुरणो थी, पोइ कोई दाद सतगुरु मोटाईंदो न आहे। इहा जाच आहे गुरु खे राज़ी करण जी, इहा जुगती आहे सतगुरु खे राज़ी करण जी। माता भानी उहा जुगती कमाई, सेवा कमाई, जेॾी महिल गुरु अमरदास महाराज चयो, बेटा कुझु घुर असांजो मन। माता भानी हथ जोड़े करे चए थी, बादशाह जेको एॾो राज़ी थियो आं त अॼु मन चए थो तोखां हिकिड़ी शइ घुरी वठां। हा भानी घुर। माता भानी हथ जोड़े करे चए थी, दाता हिकिड़ी अरदास आहे, हिकिड़ी वेनती कंदमि, अॼु नी गद्दी जा मालिक तव्हां, मुंहिंजी इहा वेनती आहे बादशाह, इहा गद्दी मुंहिंजे घर मां काॾे वञे न, अॻिते बि इन गद्दी जा मालिक मुंहिंजे घर मां ई थियनि, मुंहिंजी कुल मां ई थियनि। माता भानी चो, गुरु अमरदास महाराज चुप थी विया, तके करे चवनि था, भानी छा घुरी वरितो तूं? जेॾी महिल चयो छा घुरी वरितो, माता भानी चए थी, बादशाह तव्हां ई त चयो असां राज़ी थियूं, कुझु घुरिजे, घुरियो आहे त पोइ हाणे चुप छो थी विया? गुरु अमरदास महाराज चवनि था, भानी तूं अहिड़ी शइ घुरी वरिती आहे, अॼु तूं सेवा कमाए शुरूआत खून सां कई आहे, तुंहिंजे कुल्हे मां खून सिमे थो, रत टिमे थी, पोइ यादि रख अॻिते हली इन खून जा कर्ज़ा बि तोखे इन खून सां ई लहणा पवंदा। माता भानी पुछो, दाता उहो कीअं? भानी अॻिते हली करे जे चए थी, गद्दी मुंहिंजे
ते माता भानी हथ जोड़े करे चेदी पातशाह जे दर ते जाच सिखिया जे सुख देहता तुझे आराधी दुख भी तुझे ध्याई जे बुख देहता ही राजा दुख विच सुख मनाई। पातशाह मां के पूरो यकीन जे कुल में जे गुरु रामदास महाराज जे घर में मुझी शादी थी आ न एडो निमरता जो घर जे इते मुझा पुत्र मुझा पोटरा तख्त ते वेहण जड़ा आहिन ते मुझा पोटरा उबलदी देगिन जा उबाला भी सहारे वेदा। पातशाह दात तुझी आ अज दुनिया पुछदी आ गुरु अर्जन देव महाराज एडो भाणो मने की विया ओ माता भानी जो जायो ही एडो भाणो मने सके दो बे के वस जी गाल है माता भानी जी कुख मुजाया लो। सतगुरु जे दरबार में गुरु अर्जन देव महाराज हिकड़े हुक्म ते उनी हिकड़ी गाल ते हली पिया हुक्म रजाई चलना नानक लिखिया ना मन मने वेठो आपे हर एक रंग है आपे बहुरंगी जो तिस भावे नानका साई गल चंगी। रोज पढ़ता हूँ असा 3 दफा पढ़ता हूँ 3 दफा पढ़ी इंदी ना जपजी साहिब में जो तुद भावे मर्जी पढ़ो जो तुद भावे तू सदा सलामत आए। सतगुरु बार बार चंदा दाता जेको तोखे वणे हुआ ही कार भली है। छो अरदास में रोज सुना हूँ पातशाह सुबह जो पहर तुझे भाणे में सुख जो गुजरियो हाणे रात आई आ यो रात जो पहर भी पंहिंजे भाणे में सुख जो व्यतीत कराए। चवंदा हूँ जंहिंखे भाणो मनण अची वियो न साध संगत जी याद रखजो सतगुरु गुरु अर्जन देव महाराज के तपाइण जा यतन घर मो शुरू करे छजा पंहिंजे सगे भा। अज गुरु अमरदास महाराज गोइंदवाल साहिब जी धरती ते शरीर त्यागण को अग गुरु रामदास महाराज के गुरता गदी ते विहाए करे जेड़ी माल मथो टेक्यो सजदो क्यों गुरु रामदास महाराज रोई पिया। गुरु अर्जन देव महाराज नंढड़ा ॾिसंदा अॼु असांजो नानो असांजे पिता की गदी ते विहाए थो। जेड़ी माल सतगुरु गदी ते वेठा गुरु रामदास महाराज रोई पिया। गुरु अमरदास महाराज चवंदा भाई जेठा जी अॼु तो गुरु रामदास महाराज बणजी विया हो अॼु तो तख्त जा मालिक बणजी विया हो पोखिन में घोड़ा छो। उते गुरु रामदास महाराज हथ जोड़े करे चवंदा पातशाह ये घोड़ा के तकलीफ मोनाए न अज तू तख्त ते विहाए छजो आ पर अज कन माखे लाहौर में कल जिए सिर ते छोलन जी टोकरी खणी करे आवाज दींदो कोई छोला वठे अज माखे वे लाहौर जो गलियो याद अचे थो। पातशाह तू सिर ते छत्र झुलाए छजा